ओखीअ में न छॾींदो छटवार पुनल जूं छाऊं थई मुझे दिलबर जूं गॾु दुआऊं थई। अञा ज़ोर सां हिकिड़ो भेरो तुंहिंजो मुंहिंजो फ़क़ीरा भाग भलो वेठो आहे सभिनि जो घर झलो। तुंहिंजो मुंहिंजो फ़क़ीरा फ़क़ीरा भाग भलो वेठो आहे सभिनि जो घर झलो। पग ॼाण त हामी थींदो कंहिं ओखीअ में न छॾींदो छटवार पुनल जूं छाऊं थई मुझे दिलबर जूं गॾु दुआऊं थई। मुझे मुर्शिद सां लवलाए ॾिसो बेशक तनी आज़माए ॾिसो। मुझे मुर्शिद सां लवलाए ॾिसो बेशक तनी आज़माए ॾिसो। पग ॼाण त हामी थींदो कंहिं ओखीअ में न छॾींदो छटवार पुनल जूं छाऊं थई मुझे दिलबर जूं गॾु दुआऊं थई मुझे मुर्शिद जूं गॾु दुआऊं थई। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हज़रत पीर सिंह छटधणी सरदार एडी दिन जमायत सां मेहरबानी कई आहे। ये दीन जी जेका भी तालीम आहे जामिया राशिदिया जो इजरा फरमाए करे अॼु तव्हां ॾिसंदो त पूरी सिंध हिंद में जिते बि वञो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे मेहरबानीअ सां हुर जमायत जे इन कोशिशुनि सां जिते किथे दीनी इदारा हली रहिया आहिनि ऐं उन्हनि इदारनि में रात ॾींहुं क़ुरान करीम जा ये इल्म क़ुरान करीम जा फ़नून जेके अरबी आहिनि उहे तालीमूं हली रहियूं आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन इन जाइ ते असांखे मिलियो आहे जेको मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्हम्दुलिल्लाह अॼु बि हीअ जमायत क़ुरान करीम सां बि वाबस्ता आहे त मुस्तफ़ा करीम जे बचड़नि सां बि वाबस्ता आहे। इंशाअल्लाहुल अज़ीज़ जीअं मुस्तफ़ा करीम फरमायो त जेसि ताईं इन्हनि में मज़बूत रहंदो कॾहिं गुमराह कोन थींदो। हुर जमायत अॼु बि ज़िक्र फ़िक्र सां आबाद अॼु बि तहज्जुद गुज़ार हिन जमायत में मौजूद आहिनि। हज़ारनि जे तादाद में आलिम हाफ़िज़ क़ारी मौजूद आहिनि। अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं करम सां इंशाअल्लाहुल अज़ीज़ ही इदारा रोज़ बरोज़ तरक्कियुनि सां इएं हमेशह आबाद रहंदा ऐं तव्हां जमायत जी इन्हीअ में तआवुन जी जेका कोशिश आहे इंशाअल्लाहुल अज़ीज़ तव्हां जेके इदारा आबाद कया आहिनि खुदा कंदो त तव्हांजा रब करीम घर बि आबाद कंदो त तव्हांजूं क़बरूं रब करीम रोशन